बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी जो ख़ासि प्रोग्राम सलाम रमज़ान अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो ऐं ख़ैरनि सां अॼु बि तव्हां रोज़ो रखियो हूंदो। रोज़ा रखणु सुठी ॻाल्हि आहे। रोज़ो रखो, रोज़ो अलाह जो आहे ऐं इन जो इनाम बि तव्हांखे अलाह पाक पाण ॾींदो। तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, मुश्किलातूं ईंदियूं आहिनि, ॾुखियायूं ईंदियूं आहिनि, पर हिकिड़ी ॻाल्हि मां सिखी आहे, हिकिड़ी ॻाल्हि मां ॾिठी आहे त जॾहिं बि तकलीफ़ ईंदी आहे, जॾहिं बि पाण परेशान हूंदा आहियूं, जॾहिं बि को ॾुखी का महल ईंदी आहे त पोइ पाण खे हिकिड़ो ई आसिरो हूंदो आहे ऐं उहो आसिरो हूंदो आहे अलाह जो। ऐं पाण जॾहिं इहो जुमिलो चवंदा आहियूं त अलाह आहे, अलाह आहे, अलाह वॾो आहे, पंहिंजा सभु कम सिधा थी पवंदा आहिनि। इहो जेको हिकिड़ो जुमिलो आहे इहो पाण खे आथत ॾींदो आहे। ऐं सची ॻाल्हि बि आहे, जॾहिं बि का तकलीफ़ अचे, को ॾुख ऐं पियो अचे, का परेशानी हुजे, को किथे तव्हां जी का ॻाल्हि जेका सुठी ॻाल्हि आहे, का नियत तव्हां सुठी कई आहे, उहा जेकॾहिं का ख़्वाहिश, का आस पूरी नथी आहे त इन में बि का रब जी रज़ा हूंदी। पर तकलीफ़ूं, ॾुख, हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त पाण खे रब करीम जे वेझो कंदा आहिनि। पोइ उते ॿी का शइ असांखे नज़र न ईंदी आहे, ॿी का वाह नज़र न ईंदी आहे, ॿियो को माण्हू असांखे नज़र न ईंदो आहे, को मिटु माइटु नज़र न ईंदो आहे त इहो मुंहिंजी हेल्प कंदो, इहो मूंखे इन मुश्किल मां कढी ईंदो, इन धुॿड़ मां कढी ईंदो। पोइ हूंदो आहे सिर्फ़ु अलाह जो नालो। ऐं अलाह पाक वाक़ई में बि तव्हां ऐं असांजो पालनहार, तव्हां ऐं असांजो हमदर्द, तव्हां ऐं असांजो ईअं खणी चऊं त तव्हां ऐं असांजी दिलनि में वसे थो न। ऐं अलाह पाक जेको बग़ैर घुरण जे बि अता करे थो, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां नोट कयो त जेको बग़ैर घुरण जे अता करे थो, ॾिए थो, त उनखां जेकॾहिं घुरिजे त छा छा न ॾींदो। उनखां जेकॾहिं पाण घुरूं का शइ पोइ त हू अलाए छा छा ॾींदो, अलाए छा छा ॾींदो, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं नेमतूं, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं रहमतूं वसाईंदो असां ते, जेको पाण ईअं ई बग़ैर घुरण जे पाण खे अता कंदो थो रहे। असां पाण ई पंहिंजे लेखे रब करीम खां थोरा पासीरा थी करे बि ज़िंदगी गुज़ारियूं था, पोइ बि पाण खे अताऊं कंदो थो रहे। जेकॾहिं उन सां रुजू कयूं, उन सां वास्तो रखूं, उन सां राब्तो रखूं, उन सां पंहिंजे दिलि जी तार ॻंढियूं त पोइ डायरेक्ट जॾहिं कनेक्शन थी वेंदो त पोइ पाण त अॾिजी वेंदासीं न, पोइ पाण जा वार नयारा थी वेंदा। सो अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, रोज़ा रखंदा रहो। ऐं अॼु असांजे प्रोग्राम में मोज़िज़ महिमान पहुतल आहिनि जेकी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी साथ तमाणींदा। उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां करायां थो, पर सभ खां पहिरियों पाण हलंदासीं मीज़ान जे किचन में, जिते अदीब आसमा ख़ान असां सां मौजूदु आहे। अदीब आसमा ख़ान सां कचहरी बि कयूं था थोरी देरि में, पर तव्हांखे ॿुधायूं त अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो आहे मीज़ान कुकिंग ऑयल ऐं बनास्पति वारनि। किनोला ऑयल बि हिननि जी मार्केट में मौजूदु आहे। किनोला ऑयल ॾाढी सुठी आहे ऐं ख़ासि तौर ते रधणा हुन में ॾाढा भला थींदा आहिनि। विटामिन ए ऐं डी जो मिक़दारु इन्हनि टिनी शयुनि में आहे ऐं उहे पंहिंजे हॾनि खे मज़बूत कंदा आहिनि। पाण चुस्त चाक चङा भला रहंदा आहियूं, पंहिंजी सिहत जो ज़ामिन आहे। ख़ासि तौर ते मीज़ान कुकिंग ऑयल, बनास्पति, किनोला ऑयल जेकी मार्केट में मौजूदु आहिनि, तव्हां वठी सघो था, अवेलेबल आहिनि। इन खां सवाइ मीज़ान वारनि हिकिड़ी पती बि मार्केट में आंदी आहे ऐं उन पती जो नालो आहे अल्ट्रा रिच। चांहि जा जेकी शौक़ीन माण्हू आहिनि, चांहि जिन खे ॿाड़ घणी लॻंदी आहे ऐं चवंदा आहिनि त इफ़्तार महिल, सहरी महिल चांहि ज़रूरी आहे, त चांहि सुठी पीअण जे लाइ मीज़ान जो इंतिख़ाबु कयो। मीज़ान जी अल्ट्रा रिच पती मार्केट में मौजूदु आहे। तव्हांजी चांहि ॾाढी भली कड़क मज़ेदार ठहंदी। ऐं ख़ासि तौर ते जेकी वरी कोल्ड ड्रिंक जा शौक़ीन माण्हू आहिनि, उन्हनि जे लाइ बि मीज़ान वारनि ॾाढी सुठी हिकिड़ी ऑफर ॾिनी आहे, बल्कि सुठी हिकिड़ी शइ पेश कई आहे। उहा आहे कोला नेक्स जे नाले सां कोल्ड ड्रिंक मीज़ान जी, तव्हां मार्केट में वठी सघो था। ॿियूं बि कोल्ड ड्रिंक्स तव्हां पीतियूं हूंदियूं, कॾहिं हिन जो सवादु बि वठी ॾिसो ऐं पोइ असांखे ॿुधायो त असां जेका ॻाल्हि कयूं था उहा केतिरी सदाकत वारी ॻाल्हि आहे। ॾाढो मज़ो ईंदो तव्हांखे, चस वारी इहा कोल्ड ड्रिंक आहे। उनखां पोइ पाण अचूं था करशी जामेश्री वारा असां सां ताउन फरमाइनि था। करशी जामेश्री, हे छा ॻाल्हि कजे, करशी जामेश्री जी इफ़्तार जे दस्तरख़्वान ते जॾहिं करशी जामेश्री जो गिलास साम्हूं पियो हूंदो आहे त पोइ जेसीं ताईं पाण पीऊं इन खां पहिरियां बि फ़रत अची वेंदी आहे, छो त हिन जी ख़ुशबू ॾाढी भली आहे, हिन जो ज़ाइक़ो हूअं ई ॾाढो वणंदड़ आहे। थधो जेकॾहिं शरबत पाण पीऊं था करशी जामेश्री जो त मज़ो ईंदो आहे। ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थियल आहे हीअ शरबत ऐं हिन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे। इहो चवनि था करशी जामेश्री वारा, आज़माए बि ॾिठो आहे, छो त जॾहिं तव्हां मिक्स कंदा आहियो पाणी में त घाटो हूंदो आहे इंतिहाई, तमामु घणो ज़बरदस्त शरबत आहे। करशी जामेश्री वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां सां ताउन में आहिनि, असां सां सहकार में आहिनि। इन खां सवाइ असां ज़िक्र कंदासीं 7 अप जो। 7 अप बि ॾाढो सुठो ईअं खणी चऊं त मशरूब आहे, कोल्ड ड्रिंक ॾाढी सुठी आहे। 7 अप जो नालो पंहिंजो वटि पाण आहे। सो किथे आउं ॾिसंदो आहियां कंहिं शादी में, कंहिं पार्टी में माण्हू अक्सर मुख़्तलिफ़ क़िस्म जूं बोतलूं पयूं हूंदियूं आहिनि त वञी पहिरियां ई 7 अप क़ैद कंदा आहिनि, उनखे खणी वठंदा आहिनि।
इहा ॻाल्हि आहे 7 अप जी। 7 अप ॾाढो सुठी कोल्ड ड्रिंक आहे, तव्हां पीअंदा कयो। ख़ासि खाधा मसालेदार खाधा खाइण खां पोइ 7 अप पीअण ताईं लाज़मी आहे। 7 अप वारनि जी वॾी महिरबानी जिन असां अॼोके प्रोग्राम में सहकार कयो। हाणे पाण हलूं था प्रोग्राम जी तरतीब ॾांहुं। मोज़िज़ जेकी नात ख़्वान असां ताईं पहुतल आहिनि उन्हनि सां कचहरी बि कंदासीं ऐं उन्हनि खां नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत बि माणींदासीं। सभ खां पहिरियां आउं जंहिं दोस्त जो ज़िक्र कयां थो, तारुफ़ तव्हां सां करायां थो, पाण दरगाह भरचूड़ी शरीफ़ मां कई आयो आहे। असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु मौजूदु आहे, हुनजी वॾी महिरबानी आहे साईं मोहम्मद क़ासिम रज़ा क़ादरी साहिब खे पाण भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। ॿियो सना ख़्वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुठो नात ख़्वान असां ॿियो बि गॾु आहे, उनखे बि पाण भली कार चऊं था ऐं उनखे ख़ुशामदीद चऊं था। साईं असां सां गॾु आहे हाजी मोहम्मद ख़ान साहिबु। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो साईं? अल्हम्दुलिल्लाह, मालिक एहसान। वॾी महिरबानी तव्हांजी, लख थोरा। ऐं ॿी असांजी न्याणी, असांजी अदी भेण बि अॼोके प्रोग्राम में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में उनजे हुज़ूर में अक़ीदत जा गुल निछावर कंदी, सो भली कार चऊं था। शहज़ादी कमल मोहसिन रहमानी असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम बेटा, थैंक यू सो मच आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। उन खां पोइ पाण हलूं था मीज़ान जे किचन में, जिते अदी बासमा ख़ान असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम अदी, कीअं आहियो? अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु। ख़ैरियत सां मज़े में? जी रोज़ा हलन पिया? जी अल्हम्दुलिल्लाह। रोज़ा हलन पिया चओ? बिल्कुलु। अॼु भला छा पचाइणो सेखारींदो, थोरो ॿुधाए छॾियो। चिकन चीज़ी समोसा था ठाहियूं, ॾाढा सिंपल ऐं यमी हूंदा आहिनि ऐं हिन में चीज़ आहे ऐं जेका आहे बिल्कुलु सिंपल तमामु, जेका घर में इंग्रीडियंट्स हूंदा आहिनि हुन खां असां ठाहींदा। का बि तव्हांखे ॿाहिरि न वञिणो आहे त ॿियो जेका लेटेस्ट इंग्रीडियंट्स वठूं, बट जेका घर में शइ आहिनि हुननि सां ई असां इहे ठाहींदासीं। समोसा ठाहींदासीं। समोसनि जी पटियूं आहिनि ऐं जेका हे मुर्गी वठी हुई मां, हिन जो मां कीमो कराए छॾियो आहे। ठीकु आहे। बसर आहिनि, हिन जो कीमो हे बि ग्राइंड करे छॾिया आहिनि। थूम जेका आहे, अदरक लहसुन जो सॉरी पाउडर पेस्ट आहे जी, ऐं चेडर चीज़ आहे, मोज़रेला चीज़ आहे ऐं सोया सॉस आहे, चिली सॉस आहे, विनेगर आहे असां वटि, सिरको ऐं लूणु, कारा मिर्च, चिकन पाउडर। बिल्कुलु सिंपल आहे। चिकन वारा समोसा हूंदा? हाँ, चिकन वारा हूंदा, हिन में चीज़ बि हूंदी। सही। मिक्स करे हिननि खे ठाहींदासीं, पोइ थोरो थधो कंदा, पोइ जेका समोसनि जी पटियूं आहिनि हुन में हिन खे विझी करे समोसा ठाहे पोइ फ्राई कंदा। तव्हां पंहिंजी रेसिपी शुरू कयो, असां तव्हां सां वरी मुखातिब थींदासीं। तव्हांजो कमु किथे पहुतो? नंढी साई जो वक़्तु थियो आहे नाज़रीन, तव्हां असां सां गॾु रहिजो। मोटी अचूं था, प्रोग्राम जी तरतीब खे बाक़ाइदगीअ सां अॻिते वधायूं था। तव्हां असांजो थोरो इंतज़ारु कजो, काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था। वॾी महिरबानी तव्हां असां सां जुड़ियल आहियो ऐं वॾी महिरबानी उन्हनि जी बि जिन असांजे प्रोग्राम में सहकार कयो आहे। पाण ज़िक्र कयूं था हिन वक़्तु GFC फैंस वारनि जो। GFC फैंस वारा असां सां ताउन फरमाइनि था, असांजे प्रोग्राम में उन्हनि सहकार कयो आहे। GFC वारनि जी वॾी महिरबानी। GFC फैंस असांजे प्रोग्राम में सहकारी आहे। इन खां सवाइ मिचल्स वारनि जा लख थोरा जिन असांजे प्रोग्राम में ताउन फरमायो आहे। मिचल्स वारनि जी वॾी महिरबानी, लख थोरा जिन असांजे प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में असां सां सहकार कयो आहे। इन खां सवाइ लाइफ बॉय जो पाण ज़िक्र कयूं था। लाइफ बॉय जेको 99.9% जम्स खे ख़तमु करे थो, उन्हनि जी प्रोटेक्शन करे थो। जम्स प्रोटेक्शन हिन में लिखियलु पिया आहे ऐं मिल्क क्रीम वारो ही आहे लाइफ बॉय हैंड वॉश, जेको हिन वक़्तु तव्हां स्क्रीन ते ॾिसो पिया मुंहिंजे हथनि में आहे। हैंड वॉश करणु इंतिहाई लाज़िम आहिनि, छो त कोविड जो ही वक़्तु हले पियो। कोविड जी टीं लहर इंतिहाई ख़तरनाक आहे। हूअं बि हथ धोअणु घुरिजनि, पर हिन सूरत हाल में त पाण खे हथ साफ़ु रखणा ई पवंदा। इन खां सवाइ जेकॾहिं किथे पाणी मौजूदु न आहे त हैंड सैनिटाइज़र असां तव्हांखे ॿुधायूं था लाइफ बॉय जो। हूअं बि कंहिंसां जेकॾहिं कहिड़ा ई दोस्त अहिड़ा मिली वेंदा आहिनि, हुजत कंदा आहिनि, हरू भरू बि हथु मिलाइण जी कोशिशि कंदा आहिनि। जेकॾहिं कंहिंसां हथु तव्हांखे मिलाइणो पइजी वियो आहे, हिकु त तव्हां मिलायो न, पर जेकॾहिं कंहिंसां हथु मिलायो त फौरी तौर ते हैंड पंहिंजा सैनिटाइज़र ही जेल तव्हां रखी छॾियो पंहिंजे जेब में, खीसे में। हैंड सैनिटाइज़र जेल इस्तेमालु करणु इंतिहाई लाज़मी आहे। लाइफ बॉय जो हैंड सैनिटाइज़र जेल बि मार्केट में मौजूदु आहे, तव्हां ॿई वठी सघो था। मोज़िज़ महिमान जिन सां कचहरी पाण कंदासीं, सभ खां पहिरियां दिलि चवे थी त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी पाण सआदत माणियूं ऐं आउं गुज़ारिश कयां थो अवल सभ खां पहिरियां इन हवाले सां शहज़ादी कमल मोहसिन रहमानी असां सां गॾु आहे। उनजे मिठड़े आवाज़ में नात हुज़ूर सरवर कानात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणियूं था। अदा खे गुज़ारिश आहे त माइक अदी ताईं पहुचाइनि जी।
مجھ کو ایک بار مدینے میں بلائے آقا، مجھ کو ایک بار مدینے میں بلائے آقا، سبز گنبد کا مجھے جلوہ دکھائے آقا، مجھ کو ایک بار مدینے ہے یہ حسرت میرے دل کی، میں مدینے جاؤں، ہے یہ حسرت میرے دل کی، میں مدینے جاؤں، اپنے روضے کی مجھے دید کرائے آقا، اپنے روضے کی مجھے دید کرائے آقا، مجھ کو ایک بار مدینے، اشک جاری ہے مسلسل میری آنکھوں سے حضور، اشک جاری ہے مسلسل میری آنکھوں سے حضور، یہ جو دل کی ہے تڑپ اس کو مٹائے آقا، یہ جو دل کی ہے تڑپ اس کو مٹائے آقا، مجھ کو ایک بار مدینے، میری منزل ہے مدینہ، میرا مقصد ہے حضور، میری منزل ہے مدینہ، میرا مقصد ہے حضور، آپ دیوانہ مجھے اپنا بنائے آقا، آپ دیوانہ مجھے اپنا بنائے آقا، مجھ کو ایک بار مدینے ہے تمنا میرے دل کی، میں پیوں احمد حسن، ہے تمنا میرے دل کی، میں پیوں احمد حسن، جام الفت مجھے ہاتھوں سے پلائے آقا، جام الفت مجھے ہاتھوں سے پلائے آقا، مجھ کو ایک بار مدینے میں بلائے آقا، سبز گنبد کا مجھے جلوہ دکھائے آقا، مجھ کو ایک بار مدینے۔ سبحان اللہ، جزاک اللہ۔
शहज़ादी कंवल मोहसिन रहमानी ॾाढो ख़ूबसूरत नाते कलाम ॿुधायो ऐं दिलि असांजी बि सट खाईंदी आहे, दिलि चवंदी आहे, दिलि में उणतुण बि आहे, बेचैनी बि आहे, परेशानी बि आहे त अलाए कॾहिं गुंबज़ ख़ज़रा जो दीदार थींदो, पाण बि उन पासे वञूं, अलाह साईं पंहिंजी बि का वाघ वारे, पाण बि उते पहुचूं, मौला असांखे बि मदीनो ॾेखारे। अखियुनि जी आस अलाए कॾहिं पूरी थींदी, दुआ कयो सभई गॾिजी करे दुआ कंदा आहियूं पाण हूअं बि, पर हिन लम्हे दिलि चवे थी त अञा वधीक दुआ कजे त मामला जेकी कोविड जा आहिनि इहे बि ख़तमु थी वञनि, फ्लाइट्स जी जेका आमदोरफ़त आहे उहा सेट थी वञे, बहाल थी वञे, पाण बि उते पहुची सघूं। इलाही ॾींहंनि खां वठी, इलाही अरसे खां वठी, साल थी वियो आहे त असांजा जेके हिते दोस्त आहिनि जिनजी दिलि जी ख़्वाहिश आहे त असां उमिरे ते वञूं, हिन दफ़े हाजी सबूर हज बि न करे सघिया। सो इहे समूरियूं जेके सूरत ख़ासि कंडीशन्स आहिनि, जेकी ॾुखियायूं जेकी आहिनि इहे ख़तमु थियनि, इहे समूरा मामला हल थी वञनि अलाह करे, जो असां बि मिठे मीर मदनीअ जी हाज़िरी भरियूं ऐं उते पंहिंजे दिलि जो अहवालु ॿुधायूं, पंहिंजे दिलि जूं ख़्वाहिशूं ऐं जेका प्रचार शायदि ॿिए किथे नथा करे सघूं, उते वञी करे रोई करे हिकिड़ी फ़रियाद करे सघूं पाण। हिन लाइ आउं गुज़ारिश कयां थो असांजा जेके ॿिया दोस्त वेठा आहिनि उन्हनि मां छा ऐं गुज़ारिश कयां थो साईं मोहम्मद क़ासिम रज़ा क़ादरी साहिब खे त हू नात बहज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सआदत माणनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। न थियो आहे न को थींदो मुंहिंजा मन ठार तो जहिड़ो, न थियो आहे न को थींदो मुंहिंजा मन ठार तो जहिड़ो। सॼी दुनिया में ख़ल्क़ियों को न ख़ल्क़ण हार तो जहिड़ो। सॼी दुनिया में ख़ल्क़ियों को न ख़ल्क़ण हार तो जहिड़ो। न थियो आहे न को थींदो मुंहिंजा मन ठार तो जहिड़ो। 1.25 लख अंबिया उन में निराली ज़ात तुझिया। 1.25 लख अंबिया उन में निराली ज़ात तुझिया। 1.25 लख अंबिया उन में निराली ज़ात तुझिया। भला सब भला शक पर नापगदार तो जहिड़ो। न थियो आहे न को थींदो मुंहिंजा मन ठार तो जहिड़ो। सॼी दुनिया में ख़ल्क़ियों को न ख़ल्क़ण हार तो जहिड़ो। सखी आही नसाइल खे कॾहिं महबूब मोटाई। सखी आही नसाइल खे कॾहिं महबूब मोटाई।
नथी सघंदो सखी हातिम यतीमन यार तो जहिड़ो नथी सघंदो सखी हातिम यतीमन यार तो जहिड़ो न थियो आहे न को थींदो मुंहिंजा मन ठार तो जहिड़ो सॼी दुनिया में ख़ल्क़ियो को न ख़ल्क़ण हार तो जहिड़ो झले झोली अची इदरीस दिलबर तूं जे दर बीठो झले झोली अची इदरीस दिलबर तूं जे दर बीठो तूं लाहे जॾा हेरीअ जा दुख ना गम खार तो जहिड़ो न थियो आहे न को थींदो मुंहिंजा मन ठार तो जहिड़ो सॼी दुनिया में ख़ल्क़ियो को न ख़ल्क़ण हार तो जहिड़ो सॼी दुनिया में ख़ल्क़ियो को न ख़ल्क़ण हार तो जहिड़ो सुभान अल्लाह साईं सुभान अल्लाह बेशक नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे ऐं असां मोकिलायूं था हिते अदी शहज़ादी कमल मोहसिन रहमानी आपका बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए मोटी अचूं था पंहिंजो प्रोग्राम अञा जारी आहे प्रोग्राम में पाण मोकिलाणी नथा कयूं नंढड़ी साई वठूं था मोटी अचूं था ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदी तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असां सां गॾु आहियो जुड़ियल आहियो लख थोरा तव्हांजा असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु ताउन फरमायो आहे स्टाइलो वारनि स्टाइलो जा आउटलेट्स तव्हां विज़िट कंदा कयो उते ॾाढा सुठा सैंडल आहिनि उते ॾाढा सुठा हैंडबैग्स आहिनि ख़ुशबूदार परफ्यूम आहिनि मेल फीमेल जे लाइ स्टाइलो जा आउटलेट्स मुख़्तलिफ़ शहरनि में आहिनि उते तव्हां विज़िट करे ईद जी शॉपिंग बि करे सघो था ऐं पंहिंजी पसंदि जो को सुठो सैंडल बि वठी सघो था इन खां सवाइ क्विज़ वारनि जी वॾी महिरबानी आहे क्विज़ जो शरबत ॾाढो ज़बरदस्त थींदो आहे जेकॾहिं थधो करे पीओ त अञा वधीक मज़ेदार थींदो आहे क्विज़ जो शरबत बहितरीनु थींदो आहे नंढनि ॿारनि जी पसंदि आहे वॾनि माण्हुनि जी पसंदि आहे हर आमो ख़ासि जी पसंदि आहे क्विज़ शरबत ऐं इन खां सवाइ जेकॾहिं मिठे जी ॻाल्हि कयूं पाण त इफ़्तार खां पोइ मिठो खाइण जे लाइ दिलि चवंदी आहे ऐं मिठे में जेकॾहिं लज़ीज़ा खीर मिक्स हुजे त पोइ छा ॻाल्हि कजे साईं छा ॻाल्हि कजे छा ॻाल्हि कजे लज़ीज़ा खीर मिक्स जेकॾहिं तव्हां कॾहिं ठाहे करे खाई न आहे ॾिठो त तव्हांखे ॿुधायां थो लज़ीज़ा खीर मिक्स ज़रूरु खाओ सो हिन वक़्तु असांजे प्रोग्राम जी तरतीब खे थोरो अॻिते वधायूं पिया ऐं जेकी मौज़ूद महिमान हिन वक़्तु असांखे जॉइन कनि पिया या जॉइन करे चुका आहिनि उन जो तारीफ़ तव्हां सां कराईंदा हलूं सभ खां पहिरियां अलामा मुजीबुर रहमान शामी क़ादरी साहिब खे असां भलीकार चऊं था कल्ह बि ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईं कचहरी ॾाढी सुठी थी अॼु बि सुठी थींदी सो वेलकम साईं कीअं आहियो ठीकु आहियो वॾी महिरबानी लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो ॿियो हिकिड़ो सुठो नात ख़्वान शहदाद कोट मां कई असांजे प्रोग्राम में आयो आहे भलो आवाज़ु आहे हुनजो बि नौजवान आहे सो भलीकार चऊं था असां मोहम्मद हुसैन क़ादरी साहिब खे क़ादरी साहिब कीअं आहियो ठीकु आहियो वॾी महिरबानी तबियत तव्हांजी ठीकु आहे चहिरे मां लॻे नथो मूंखे तबियत नासाज़ हुई तव्हांजी अलाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ोमान में रखे अलाह साईं तव्हांखे सिहत याब करे मीज़ान जे किचन में अदी वासमा ख़ान समोसा ठाहिण में रुधल आहे
थोरी थोरी देरि में तव्हांखे स्क्रीन ते उनजी झलक बि नज़र ईंदी हूंदी. सो पाण कचहरी कयूं पिया सभ खां पहिरियां अलामा मुजीबुर रहमान शामी साहिब सां. अलामा साहिब, निमाज़ूं पढ़णु घुरिजनि, हूअं ई 5 वक़्त फ़र्ज़ु आहे, पर रमज़ान मुबारक में जेकॾहिं कोई अञा वधीक इबादत करे थो, नमाज़ पढ़े थो, त उनजो सवाबु ॿीणो थिए थो, या निमाज़ जे फ़ाइदे ते थोरी रोशनी विझंदव त पाण अॻिते वधूं था. हदीस मुबारक में आहे, हज़रत सैयदना सईद बिन खुदरी रज़ी अल्लाह ताला खां रिवायत आहे त हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त रमज़ान मुबारक जीअं पहिरियों चंड ॾिसणु अचे थो जी, त चंड खां वठी आख़िरी राति ताईं अल्लाह ताला आसमान जा दरवाज़ा खोले थो छॾे. वाह वाह. ऐं जेको बि इंसानु अगरि निमाज़ रुगो पढ़े थो, सिर्फ़ु हिकिड़ो सजदो करे थो, अल्लाह ताला उनजे नामा अमाल में 1500 नेकियूं अता फरमाए थो. हाणे इंसान खे गौर करणु घुरिजे त रमज़ान महीने में मां केतिरा सजदा कयां जो मुंहिंजियूं नेकियूं वधंदियूं रहनि. ऐं इन खां अलावा अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे वाक़ीमुस्सलाह व आतु ज़का वरकऊ मा राकीन, यानी तव्हां निमाज़ खे क़ाइमु कयो, वाक़ीमुस्सलाह निमाज़ खे क़ाइमु कयो ऐं ज़कात खे अदा कयो, वरकऊ मा राकीन रुकू करण वारनि सां गॾु रुकू कयो. इन में जमात जे बारे में अल्लाह ताला फरमायो त जमात सां निमाज़ पढ़िजे. त जमात सां निमाज़ पढ़णु हूअं ई वाजिबु आहे, जेको वाजिब खे तर्क कंदो गुनाहगार थींदो. ऐं उन खां अलावा हदीस मुबारक जी रोशनी में बि आहे त अस्सलातु इमादुद्दीन, नमाज़ दीन जो सुतून आहे, यानी जीअं पिलर चइजे, दीन जो पिलर अगरि आहे त निमाज़ आहे. अस्सलातु मेराजुल मोमिनीन, नमाज़ मोमिन जी मेराज आहे. हाणे इंसानु गौर करे त मां मेराज वारी उहे बरकतूं अगरि जे माणियां, उहो त हुज़ूर अलैहिस्सलाम खे मेराज नसीब थी, पर अगरि जे मूंखे उहे बरकतूं मिलनि त उन लाइ कोशिशि करणु घुरिजे त नमाज़ खे पाबंदी सां पढ़णु घुरिजे. अल्लाह ताला जो इहो हुकुम आहे. ऐं रमज़ान मुबारक में त हूअं ई बि जेके इंसान आहिनि उनजे अंदरि हिकिड़ी जुस्तजू निमाज़ लाइ वधंदी आहे, पर निमाज़ पढ़ो, इन खां अॻु तव्हांजी निमाज़ पढ़ी वञे, बिल्कुलु देरि न थी वञे, निमाज़ पाबंदी सां पढ़णु घुरिजे, बा जमायत पढ़णु घुरिजे. माण्हू अॼुकल्ह सुस्तीअ में घर में पढ़नि था पिया. इन खां जेकॾहिं पाण ॻाल्हायूं त बा जमायत पढ़जे, सवाबु वधीक आहे. सवाबु वधीक आहे, जमात सां पढ़ण जो सवाबु वधीक आहे. जीअं जमात जे बारे में त अचे थो त अगरि जे तव्हां हेॾां हिकिड़ी निमाज़ पढ़ो ऐं होॾां तव्हांखे 27, हिकिड़ी रिवायत में आहे त 25 गुना ज़्यादा सवाबु, ऐं हिकिड़ी रिवायत में आहे त 27 गुना वधीक सवाबु. त मिसाल अगरि हिकिड़ी शइ तव्हां सदर में खपायो था, तव्हांखे रुपए में थी खपेव, ऐं उहा अगरि तव्हां ॿी जॻह ते वञी खपायो था, 27 रुपया वधीक था तव्हांखे मिलंदा. तव्हांजी कोशिशि हूंदी यार मां 27 रुपया कमाया, मां मिसाल ॾियां थो, तव्हांजी कोशिशि हूंदी यार मूंखे 27 रुपया अगरि हुतां मिलंदा वधीक त मां ओॾे वञा. त इहा हिकिड़ी जुस्तजू दुनिया जी तौर ते, माली तौर ते हूंदी आहे. पर अगरि इंसानु कोशिशि करे त मां जमात सां निमाज़ पढ़ां त मूंखे नेकियूं वधनि, मुंहिंजे नामा अमाल में मजबूरी न हुजे, बीमार न हुजे, सफ़र में न हुजे त माण्हू हरूभरू जो उज़ुर न पेश करे ऐं जमायत सां वञी पढ़े. त बिल्कुलु घर में हुजे, सुकून सां, या ऑफिस में हुजे, त निमाज़ खे पाबंदी सां, जमात सां, एतमाम सां निमाज़ पढ़े. सुभाणे अल्लाह, सुभाणे अल्लाह. ॾाढी सुहिणी तव्हां ॻाल्हि कई आहे. भला हाणे ॿी ॻाल्हि हिकिड़ी कयूं त अलाह साईं सभिनी खे पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां गॾु ॾिनो आहे, नाशुक्री वधी वई आहे माण्हुनि में, शुकुर नथा अदा कनि, त उनजे लाइ छा चवणु चाहींदो? शुक्र जे हवाले सां त अल्लाह ताला हर को ॿिए खे ॾिसे थो, चए थो मूंखे बि इहा शइ हुजे. अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे न, फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम वशकुरू ली वला तकफुरून. फ़ज़कुरूनी, ए बंदा मुंहिंजो तूं ज़िक्र कर, मां तुंहिंजो चर्चो कंदुसि. वशकुरू ली वला तकफुरून, ऐं शुकुर कर ऐं नाशुकुर न थी, यानी तकफुरून यानी कुफर न कर, यानी शुकुर गुज़ार थी तूं. त शुकुर गुज़ार जे हवाले सां अल्लाह ताला जॾहिं हुकुम फरमाए छॾियो आहे त इंसान खे खपे त इंसान पंहिंजे हाल ते शुकुर अदा कंदो रहे. यानी जंहिं बि हाल में अल्लाह ताला रखियो आहे, मिसाल केरु अगरि कंहिं वटि अगरि साइकिल आहे त उहो सोचे त मां साइकिल ते आहियां, पैदल न आहियां. कोई अगरि मोटर साइकिल ते आहे त उहो सोचे त यार मां साइकिल ते न आहियां, मां मोटर साइकिल आहे. और कंहिं वटि कार आहे त उहो सोचे त यार मां कार ते आहियां, मां मोटर साइकिल ते न आहियां. हेठिए खे ॾिसे, हैसियत हेठिए खे ॾिसे त यार अल्लाह ताला मूंखे पंहिंजो घर ॾिनो आहे. या अगरि कोई किराएदार आयो, उहो सोचे त मां झुगिनी में कोन्ह रहां, मां फुटपाथ ते कोन्ह वेठो आहियां, मूंखे अल्लाह ताला अगरि घर ॾिनो आहे त उनजो मां किरायो अदा कयां थो. लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जे अगरि तव्हां शुकुर कंदो त अल्लाह ताला खे अञा वधीक ॾींदो. त हाणे अगरि इंसान खे खपे त मूंखे वधीक मिले त उहो शुकुर कंदो रहे, त अल्लाह ताला जी ज़ात सां वरी अल्लाह ताला उनखे वधीक नवाज़ींदो. पर अगरि शुकुर न कंदो ऐं मुंहं ते गुंज हूंदसि ऐं माण्हुनि सां रुगो इहा बि ॻाल्हि कंदो, यार पूरी नथी पवे, यार मां त ॾुखनि में आहियां, सूरनि में आहियां, हे थियो हो थियो, त पोइ अल्लाह ताला उन बंदे तां महिरबानी हटाए छॾींदो. त हिकिड़ो बानू आहे जेको रब जो शुकुर नथो करे, रब जे केतिरियूं नेमतुनि सां नवाज़ियो आहे. सही सही सही. सुभाणे अल्लाह, सुभाणे अल्लाह. सो हिन वक़्तु हाजी मोहम्मद ख़ान साहिब असां सां गॾु आहे. सो दिलि चवे थी त शुकुर जी ॻाल्हि निकिती आहे त रब करीम जो इहो बि शुकुर आहे त पाण हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं पाण. सो उनजे हुज़ूर में हिकिड़ो ख़ूबसूरत नातिया कलाम पेश कंदासीं. हाजी असां सां गॾु आहे मोहम्मद ख़ान साहिब, उनखे गुज़ारिश कयूं था, साईं बिस्मिल्लाह. सल्लल्लाहु अलैहि या रसूल
सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हो सदको वञाए साईं हैलो तो सालातिया तारीफ तुझे कबे है जैसी हयातिया सिरसा हका भी प्यारा आका मदीने वारा सिरसा हका भी प्यारा मिठड़ा मदीने वारा है सदको वञा ए सोना हैलो तो सालातिया तारीफ तुझे कबे सही जैसी हयातिया सिरसा हका भी प्यारा आका मदीने वारा सिरसा हका भी प्यारा सोना मदीने वारा। हो अर्द समाए लोह कलम जो सही मिलियो तव खजानो गैब इल्म जो हो नूर खुदा जो तू साईं ऐं हाजिर नाज़िर आहीं सिरसा हका भी प्यारा आका मदीने वारा सिरसा हका भी प्यारा मिठड़ा मदीने वारा है सदको वञा ए सोना है लो तो सालातिया तारीफ तुझे कबे सही जैसी हयातिया सिरसा हका भी प्यारा आका मदीने वारा। सही नूर तुझे जग जर की प्या जग जर की प्या सही तुझे अची वे हर गंज थी व्या हर गंज थी व्या हो अग में खबर न हुई काई है तो ही बुधाई सिरसा हका भी प्यारा आका मदीने वारा है सदको वञा ए सोना है लो तो सालातिया तारीफ तुझे कबे सही जैसी हयातिया सिरसा हका भी प्यारा आका मदीने वारा। सही जग तुझी तो तारीफ गाए अल्लाह आजिज़ बुरेड़ो हिकड़ो तना है सही जग तुझी तो तारीफ गाए अल्लाह आजिज़ बुरेड़ो हिकड़ो तना है हो शान में सारो कुर्बानो ऐं अल्लाह तुझो सना ख्वाना सिरसा हका भी प्यारा आका मदीने वारा सिरसा हका भी प्यारा मिठड़ा मदीने वारा है सदको वञा ए सोना है लो तो सालातिया तारीफ तुझी कभी सही जैसी हयातिया सिरसा हका भी प्यारा आका मदीने वारा। सुभान अल्लाह हाजी मोहम्मद खान साहिब तव्हांजी वॾी महिरबानी ॾाढो सुहिणो आवाज़ हुयो तव्हांजो ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थियो तव्हां लख तोरा तव्हां प्रोग्राम में आयो नड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे नाज़रीन तव्हां सां गॾु रहिजो मोटी अचूं था अञा हीअ महफ़िल हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान में अक़ीदत जा गुल निछावर करण वारी हीअ महफ़िल अञा जारी आहे ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां मीज़ान जे किचन में अदीब आसमा ख़ान सां गॾु ऐं अदीब आसमा ख़ान खां सिखण जी कुझु कोशिशि कंदो आहियां मां बि घर वञी पोइ ट्राई करण जी कोशिशि ज़रूरु कंदो आहियां। अॼु पाण ठाहियूं पिया चिकन वारा समोसा ऐं उन हवाले सां रेसिपी अदीब आसमा तव्हांखे ॿुधाए छॾी आहे पर मां वेझे खां अची ॾिसणु पिया चाहियो त वाक़ई कहिड़े तरीक़े सां ही ठहंदा आहिनि
सो ही मीज़ान जो कुकिंग आयल आहे उन में अधी समोसा विधा आहिनि ऐं हिकु हिकु करे तरे थी। भला हिकु हिकु तरण जो छा मक़सदु आहे? सुठे तरीक़े सां पची वञे जीअं लास्ट आहे, बाक़ी सभु तव्हां असां जे साम्हूं आहे पची विया आहिनि। आख़िरी हुयो। सही 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 सही। पोइ हाणे इहो वरी तव्हां मूंखे थोरो ॿुधाइजो त इहो कीअं तव्हां ठाहिया आहिनि, इन्हनि खे कहिड़े तरीक़े सां सुठा ऐं बहितरीनु समोसा तयारु करे सघजनि था। हे जेका आहे असां जेका आहे चिकन वरिती, चिकन जो कीमो वरितो, बसरनि जो कीमो ग्राइंड करे छॾियो ऐं हरा प्याज हुआ असां वटि। अच्छा। पोइ वरी जेका आहे अदरक लहसुन जो पेस्ट हुयो 1 चम्मच, अधु चम्मच नमक, अधु चम्मच ॻाढ़ा मिर्च, अधु चम्मच कारा मिर्च ऐं चिकन पाउडर ऐं हुन सां गॾु चेडर ऐं मोज़रेला चीज़ ऐं थोरो सिरको ऐं चाइनीज़ जेका सॉल्ट हूंदो आहे, जेको सॉस हूंदा आहिनि, चिली सॉस, सोया सॉस, बस। अच्छा। पोइ जेका चिकन आहे पहिरियों हुनखे असां पेस्ट में फ्राई कयो, पोइ वरी बसरनि विझा जेका आहे, पोइ वरी हिनखे थोरो जेको बसरनि जो पाणी आहे ख़ुश्क थी वियो जॾहिं असां मीज़ान कुकिंग ऑइल में हिनखे तरियो आहे। पोइ वरी जेका आहे हिनखे फ्राई करे पोइ असां जेका जेतिरा बि मसाला जात हुआ उहो हुन में विझी छॾिया, पोइ मिक्स करे थोरो हिनखे थधो कयो, पोइ हिन में असां चीज़ जेका पनीर हूंदी आहे उहो हिन में विझी ऐं हिनखे थोरो थधो कयो, पोइ वरी असां पटियनि में हिननि जी फिलिंग जेका आहे उहा कई आहे पई ऐं हिनखे असां मीज़ान कुकिंग ऑइल में सही 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 ॾाढा सुहिणा समोसा ठहिया आहिनि ऐं ॾिसण में ॾाढा भला आहिनि। थोड़ी देर खां पोइ वरी असां हिनखे ट्राई कंदासीं। अफ़्तार जो वक़्तु वेझो वेझो आहे, सो तव्हां बि यकीनन पंहिंजे किचन में मसरूफ़ हूंदो, पर अदियूं असांखे ख़बर आहे त किचन में भले मसरूफ़ हुजनि पर सिंध टीवी जो ही प्रोग्राम ऐं हिन प्रोग्राम खे परे खां कनाईंदियूं ज़रूरु आहिनि। बासमा ख़ान जॾहिं पचाईंदी आहे कुझु त छा पचायो अथई, छा ॾिसूं। बराबरि जी बासमा तव्हांजी वॾी महिरबानी। ॾिसी सघो था तव्हां, गरम आहे जी जी, पर हिन में जेका आहे चीज़ आहे, ये चीज़ इनमें आहे ऐं ॾाढो सुठो ऐं जूसी इनमें जेका आहे न मिक्सचर आहे। सही 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 सही, ॾिसण में ॾाढो सुठो थो लॻे ऐं यकीन खाइण में बि ॾाढो सुठो हूंदो। वॾी महिरबानी अदी बासमा, तव्हां असांजे प्रोग्राम में किचन खे अची संभालींदा आहियो ऐं असांखे सुठियूं सुठियूं शयूं ॿुधाईंदा आहियो। ऐं हिन वक़्तु आउं तव्हांखे वरी इहो बि ॿुधायां त असांजे हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में जिन असां ताउन कयो आहे उन्हनि जो पाण ज़िक्र ज़रूरु कंदा आहियूं। ज़िक्र ख़ैर उन्हनि जो थी वञे त उनखां पोइ प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं था। रीगल फ्रूट फार्म वारनि जी वॾी महिरबानी जेकी असां हिन प्रोग्राम में सहकारी आहिनि, ताउन फरमाइनि था। रीगल फ्रूट फार्म जा जेके जूसिस आहिनि उहे ॾाढा सुठा आहिनि, भला आहिनि ऐं हिन सुठी ॻाल्हि इहा आहे, भली ॻाल्हि हिन जी आहे त हिन जा मुख़्तलिफ़ फ्लेवर आहिनि। माना हिकिड़ी टेस्ट न आहे, का बि टेस्ट जेकॾहिं तव्हांजो मन लुभाए थी, मज़ो अची वञे थो तव्हांखे, त अफ़्तार जो मज़ो अञा वधीक ॿीणो थी पवंदो जेकॾहिं फ्रूट फार्म जा जूस तव्हां पीअंदो। सो ही जूसिस मुख़्तलिफ़ मार्केट में मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ फ्लेवर्स में फ्रूट फार्म जा ही जूसिस मौजूदु आहिनि। तव्हां पाण बि पीओ ऐं पंहिंजी फैमिली जे लाइ बि वठी वञो। मां त कल्ह कार्टन पूरी वठी वियो आहियां ताकी पिया हुजनि, फ्रिज में पिया हुजनि, थधा थियनि ऐं इफ़्तार जी जॾहिं महल अचे, टाइम अचे त फ्रूट फार्म जो जूस हुजे त बाक़ी साईं छा ॻाल्हि कजे। फ्रूट फार्म जा जूसिस ॾाढा मज़ेदार आहिनि, मुख़्तलिफ़ फ्लेवर आहिनि ऐं कोई बि फ्लेवर जेकॾहिं तव्हांखे वणी वञे थो त उन फ्लेवर जा बि जूसिस वठी सघो था, पूरा समूरा फ्लेवर गॾाए सॾाए वठी सघो था। फ्रूट फार्म जी वॾी महिरबानी, रीगल फ्रूट फार्म जी वॾी महिरबानी जिन असां सहकार कयो, ताउन कयो। इन खां सवाइ ओरिएंट वारनि जी वॾी महिरबानी, ओरिएंट रेफ्रिजरेटर्स, ओरिएंट एसी बि तव्हां ॾिठी आहे, ओरिएंट जूं ॿियूं शयूं बि तव्हां मार्केट में ॾिठियूं हूंदियूं। ओरिएंट वारनि जा लख थोरा जेकी असां सां सहकार में आहिनि। इन सां गॾोगॾु सूफ़ी वारनि जा लख थोरा, सूफ़ी नाम है एतमाद का, सूफ़ी वारनि जी वॾी महिरबानी लख थोरा, उन्हनि जा बि असांजे प्रोग्राम में सहकारी आहिनि। इन खां सवाइ टैंक वारनि जी वॾी महिरबानी, टैंक वारा बि असां सहकारी आहिनि। टैंक जो मशरूब ॾाढो भलो आहे ऐं हिन जा साशेस बि मिलंदा आहिनि, पूरी बॉटल बि मिलंदी आहे, तव्हां जेको वठो। तकड़ में जेकॾहिं तव्हांखे साशे वठिणो आहे त उहो बि तव्हांखे मिली वेंदो आहे, बॉटल वठणी आहे उहो बि तव्हांखे मिली वेंदो आहे। टैंक जो ज़ाइक़ो पंहिंजो आहे, मज़ेदार आहे टैंक, इफ़्तार महिल कमु ईंदो आहे। सो बहरहाल असां प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं था। असां सां गॾु अलामा मुजीबुर रहमान शामी कादरी साहिबु गॾु आहे, त उन सां कचहरी जो सिलसिलो जितां छॾियो होसीं उतां ई गॾूं था। अलामा साहिबु ॾिसिजे त पुराणे वक़्त में माज़ी क़रीब जी ॻाल्हि कयूं त औलाद वॾी फर्मा बरदार हूंदी हुई ऐं वालिदेन जो वॾो एतिराम हूंदो हुयो, वालिदेन जो चयो मञियो वेंदो हुयो। हाणे अलाए जे छो इहा ॻाल्हि ॾिसण में अची वई आहे त उहा इज़त, उहो एतिराम, उहा रेस्पेक्ट न आहे। उन्हनि जे लाइ छा चवणु चाहींदव जेकी नौजवान तबिको असांखे ॾिसे थो पियो त क़ुरान हदीस जी रोशनी में कुझु ॿुधायो त वालिदेन जी केतिरी अज़मत आहे, केतिरो एतिराम आहे? तव्हां जॾहिं निमाज़ पढ़ंदा आहियो त तव्हां आख़िरी जेकी रकात हूंदी आहे हुन में तव्हां पढ़ंदा आहियो रब्बी जअलनी मुक़ीमस्सलाती वमिन ज़ुर्रियती रब्बना वतक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िरली वलिवालिदैया वलिलमुअमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। इन में अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे ऐं आयत मुबारक आहे त
वली वालिदैय वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब, यानी वालिदैन जी जेकी आहे इज़त एतिराम उन्हनि जी मग़फ़िरत लाइ दुआ कजे। इहा हिकिड़ी औलाद खे सम्झायो वियो आहे त औलाद जेको आहे पंहिंजे वालिदैन लाइ मग़फ़िरत जी दुआ करे, यानी मरण खां बाद बि वालिदैन जो सायो जॾहिं लही थो वञे उन खां बाद बि पंहिंजे वालिदैन लाइ दुआए मग़फ़िरत कजे ऐं दुनिया में बि उन्हनि जी क़दुरु कजे जो उन्हनि जे ज़रिए सां ई हिकु औलाद जहिड़ी नेमत यानी इंसानु ख़लकियो आहे। त वालिदैन जी अदब ऐं एतिराम हमेशह करणु घुरिजे ऐं असांजे माशरे में इहो जेको घटि थींदो वञे थो इन में किथे किथे वालिदैन जो बि कसूर हूंदो आहे त वालिदैन पंहिंजी औलाद खे सुठी तरबियत न ॾेई सघंदा आहिनि, अख़लाक़ी तौर ते कंहिं सुठे दीनी मदरसे में कोन दाख़िल कराईंदा आहिनि या हुननि ते वक़्तु कोन ॾींदा आहिनि, हू पंहिंजी ज़िंदगी में लॻी वेंदा आहिनि जो हुनखे अदब ऐं एतिराम सेखारींदा आहिनि, उनजे करे औलाद बिगड़ी वेंदो आहे ऐं जॾहिं उहो माशरे में ॿाहिरि निकिरंदो आहे गलियुनि में निकिरंदो आहे त पोइ हू जॾहिं कंहिं ॿाहिरि माशरे खे ॾिसंदो आहे त पोइ हू उनखे पिक कंदो आहे, पोइ गारियूं सिखी वेंदो आहे, पोइ अदब एतिराम। ऐं अगरि जे वालिदैन पंहिंजे घर में यानी हिकु मुड़ुसु ऐं ज़ाल पंहिंजे घर में अगरि अदब एतिराम सां पेश ईंदा त औलाद ते असरु पवंदो आहे ऐं औलाद उन्हनि शयुनि खे ॾिसंदो आहे उन खां पोइ परखे करे पोइ उन ते अमल कंदो आहे। त जॾहिं हिकु ज़ाल मुड़ुसु पंहिंजे घर में सुठे अंदाज़ सां रहंदा त औलाद बि उन्हनि जी तरबियत माई अॻिते वधंदो ऐं अदब एतिराम कंदो त नंढपण खां ई पंहिंजे औलाद खे सम्झायो वञे सेखारियो वञे। पर इन में कुझु ॻाल्हियूं इहे बि अचनि थियूं त अगरि जे मुड़ुसु ऐं ज़ाल पाण में विढ़नि था ऐं औलाद जेको आहे सो छा करे, माउ जो साथ ॾिए या पीउ जो साथ ॾिए, त उन में हदीस मुबारकनि में बि इहो ई आयो आहे त माना कंहिंजी हिकिड़ी साइड न आहे वठणी, अगरि जे पीउ जी साइड वठंदो त माउ नाराज़ थी, अगरि जे माउ जी साइड वठंदो त पीउ नाराज़ थींदो, उन करे उन्हनि खे हुकुम आहे त उहे ख़ामोश थी वञनि या उतां हली वञनि त जीअं इहो मामिलो जेसिताईं संभलिजी वञे। अहिड़े हवाले सां जॾहिं मुड़ुसु आहे उहो घर में अचे थो ऐं उनखे पंहिंजी घरवारी बि शिकायत करे थी ऐं उनजी अमड़ बि शिकायत करे थी, उन में बि हू कंहिंजी साइड न वठे, माउ जी साइड वठंदो त ज़ाल नाराज़ थी, ज़ाल जी साइड वठंदो त वरी माउ नाराज़ थी त जंहिं मूं ॼणियो निपायो पालियो वॾो कयो शादी कराईमांसि हाणे वरी मसइलो इहो हा जी बिल्कुलु हाणे वरी हुनजी ॻाल्हि थो वठे उन हवाले सां। ऐं ॿियो हिकिड़ो शरई मसइलो आहे त अगरि जे वालिद साहब का जाइज़ ॻाल्हि करे त बाबा पुट हीअ ॻाल्हि कर, इन ते पाण डिटेल में वरी ॿिए ब्रेक में ॻाल्हायूं था इंशाअल्लाह। पाण दिलि चवे थी त नात हिकिड़ी ॿुधी वठो, छा ख़्यालु आहे तव्हांजो? मोहम्मद हुसैन कादरी साहिब असां सां गॾु आहे, सो बिस्मिल्लाह साईं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। है कहड़ा दस्या अरशादुए कहड़ा दस्या फरमानमा, कहड़ा दस्या अरशादुए कहड़ा दस्या फरमानमा, बस माग ही मुरसल जो प्यारो थो चवा रमज़ान मां, बस माग ही मुरसल जो प्यारो थो चवा रमज़ान मां, कहड़ा दस्या अरशादुए कहड़ा दस्या फरमानमा। हिन माग जी अज़मत तॾिस रहमत तॾिस बरकत तॾिस, हिन माग जी अज़मत तॾिस रहमत तॾिस बरकत तॾिस, हर हर चवांगर घर पढ़ा शाह हे मदीना शानमा, हर हर चवांगर हर पढ़ा शाह हे मदीना शानमा, बस माग ही मुरसल जो प्यारो थो चवा रमज़ान मां,
کہڑا دسیاں ارشاد کہڑا دسیاں فرمان ماں ہو جہی لیل میں سہڑو لتھو نازل سبانی نور تھی اللہ وہ اللہ جہی لیل میں سہڑو لتھو نازل سبانی نور تھی تہ قدر واری تاتھیاں کے ای دفعہ قربان ماں تہ قدر واری تاتھیاں کے ای دفعہ قربان ماں بس ماں گئی مرسل جو پیارو تو چواں رمضان ماں کہڑا دسیاں ارشاد کہڑا دسیاں فرمان ماں ہو رمضان جو اصلی نظارو محبوب جے آ ملک تے اللہ وہ اللہ رمضان جو اصلی نظارو محبوب جے آ ملک تے شل ونیاگی ارد ساں عربی سندو ایوان ماں شل ونیاگی ارد ساں عربی سندو ایوان ماں بس ماں گئی مرسل جو پیارو تو چواں رمضان ماں کہڑا دسیاں ارشاد کہڑا دسیاں فرمان ماں قدرت ڈنو آقا دری قدرت ڈنو آقا دری حسین توفو ہی حسین مقبول دیوانے جو ہی دل ساں پڑھو دیوان ماں بس ماں گئی مرسل جو پیارو تو چواں رمضان ماں کہڑا دسیاں ارشاد کہڑا دسیاں فرمان ماں واہ 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 سبحان اللہ محمد حسین صاحب وڈی مہربانی تاں قیمتی وقت سیڑھا اسے پروگرام میں آیو علامہ مجیب رحمان شامی قادری صاحب تاں وڈی مہربانی انشاءاللہ بے بیرے پروگرام میں وری کرباسیں تے کچہریوں کنदासीं لکھ تورا تاں جا ننढी साई जो वक़्तु थियो आहे ॿिया असांजा दोस्त नात ख़्वान बि असां सां गॾु आहिनि उन्हनि खे पाण ॿुधूं था वञो केॾांहुं में ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था हिन प्रोग्राम खे सुहिणो बणाइण में हिन प्रोग्राम खे सूंहं बख़्शण में बहितरीन करण में असां सां ताउन कयो आहे वेस्ट पॉइंट होम अप्लायंसिस वारनि ॾाढा सुठा इन्हनि जा किचन जा सामान हूंदा आहिनि उहे तव्हां ज़रूरु वठो परचेज़ कयो ऐं पंहिंजे किचन खे पंहिंजे रंधिणे खे पंहिंजे बावर्ची खाने खे ख़ूबसूरत बणायो सुठो अवन जेकॾहिं तव्हां वटि वियो हुजे सुठो जूसर मशीन वियो हुजे जूसर मशीन में हूअं बि तमामु घणा फ्रूट्स पाण रमज़ान मुबारक में त ईअं थींदो आहे तमामु अहिड़ा थींदा आहिनि जो मशरूबात इलाही वधी वेंदा आहिनि ऐं पोइ पाण ताज़ो फ्रूट बि कॾहिं कॾहिं उनजो जूस कढी पीअणु चाहींदा आहियूं बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त वेस्ट पॉइंट जा जेकी बि उन जूं शयूं आहिनि उहे तमामु
तमामु घणियूं कारगर आहिनि, कारआमद आहिनि, गारंटी वारियूं आहिनि, पाइदार आहिनि, घणे वक़्त ताईं हलण वारियूं शयूं आहिनि। पंहिंजे किचन खे सुहिणो बणायो ऐं पंहिंजे किचन जो पाण बि तमामु घणो ख़्यालु रखो, छो त किचन जेकॾहिं घर जो ख़ूबसूरत आहे त पोइ घर जो जेको ॾेख आहे उहो ॾाढो सुठो लॻंदो आहे। महिमान ताई ईंदी आहे त चवंदा आहिनि त बाबा ॾाढो सुठो घरु आहे। सो वेस्ट पॉइंट जे तरफ़ां हिकिड़ी ख़ुशख़बरी बि सिंध टीवी जे ॾिसंदड़नि लाइ आउं खणी आयो आहियां ऐं उहा ख़ुशख़बरी इहा आहे त तव्हां जेका हिन जी वेबसाइट आहे वेस्ट पॉइंट वारनि जी, उन वेबसाइट जी पहिरियों एड्रेस तव्हां नोट करे वठो, उन खां पोइ ख़ुशख़बरी बि नोट कजो www.westpoint.com। इहो तव्हांखे लिखिणो आहे। ऑनलाइन स्टोर ते वञी करे तव्हां सिंध टीवी लिखी करे पोइ 10 लिखंदो, माना 10 गॾु लिखंदो, सिंध टीवी 10 लिखंदो ऐं इहो कोड लॻाए वेस्ट पॉइंट जी ख़रीदारीअ ते तव्हांखे 10% डिस्काउंट मिलंदी। 10% तव्हां डिस्काउंट हासिलु कयो। हिकु भेरो वरी तव्हांखे नोट कराए वठां थो त वेस्ट पॉइंट जी तरफ़ां सिंध टीवी जे ॾिसंदड़ लाइ हिकिड़ी सुठी ख़बर आहे। उन्हनि जी वेबसाइट आहे www.westpoint.com। इन ऑनलाइन स्टोर ते वञी सिंध टीवी 10 तव्हां लिखंदो, माना कोड लॻाईंदो, उन खां पोइ वेस्ट पॉइंट जी ख़रीदारीअ ते तव्हांखे 10% डिस्काउंट मिलंदो। ॾाढी सुठी ऑफर तव्हांखे वेस्ट पॉइंट वारा ॾियनि पिया। इन ऑफर जो भरपूर फ़ाइदो वठिजो। ऐं हाणे पाण प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। मोहम्मद अवेज़ सोलंकी साहिब असां सां गॾु आहे, उनखां नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणियूं था। उनखां पोइ ॿिया सना ख़वानी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे पहुतल आहिनि, उन्हनि खे पाण ॿुधी वठूं था। पहिरियां अदा अवेज़ जी। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह, जबी मेरी हो संगे दर राया रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह, यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। ज़माना छूट जाए, रूठ जाए, कुछ नहीं पर ज़माना छूट जाए, रूठ जाए, कुछ नहीं पर न छूटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह, न छूटे से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह। और बरोज़े हश्र मेरे इस यकीन की लाज रख लेना, बरोज़े हश्र मेरे इस यकीन की लाज रख लेना, बरोज़े हश्र मेरे इस यकीन की लाज रख लेना। तुम्हारा हूँ, तुम्हारा हूँ, तुम्हारा या रसूल अल्लाह, तुम्हारा मारा हूँ या रसूल अल्लाह। गुलामान नबियों हश्र में पहचान जाएंगे, देख अभी वक्त है दामन नबी का थाम ले,
ورنہ کل محشر میں ہوگی ایسی رسوائی کہ غلامان نبیوں حشر میں پہچان جائیں گے کہ ہوگا حشر میں بھی ان کا نعرہ یا رسول اللہ کہ ہوگا حشر میں بھی ان کا نعرہ یا رسول اللہ. सुभान अल्लाह. ॾाढो सुहिणो आवाज़ अंदाज़ अदा मोहम्मद अवेस सोलंकी साहिब जो. ऐं हाणे आउं गुज़ारिश कयां थो वहीद अहमद सोलंकी कादरी साहिब बि गॾु आहे मोरे खां आया आहिनि त उन्हनि खे बि ॿुधी वठूं ऐं नेकी कमाए वठूं. जी साईं बिस्मिल्लाह. नबीना सल्ले अला जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सां मां त सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां. जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सां मां त सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां. ॿी का बि शइ नथो ॼाणा मां रुगो पढ़ंदो सलातो सलाम आहियां. ॿी का बि शइ नथो ॼाणा मां रुगो पढ़ंदो सलातो सलाम आहियां. जॾहिं होश संभालियुम जवानीअ जो तॾहिं नीहु नबीअ सां लाथो हुयुमि. जॾहिं होश संभालियुम जवानीअ जो तॾहिं नीहु नबीअ सां लाथो हुयुमि. जेसीं दिलि बर ते मां दुरूद पढ़ां तेसीं कोन कंदो आराम आहियां. जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सां मां त सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां. मूंखे इश्क हबीब जो दिल में आ भले चीर समूरो सीनो ॾिसो. मूंखे इश्क हबीब जो दिल में आ भले चीर समूरो सीनो ॾिसो. छो त दिल सां हुसैन जे नाने जो कंदो विर्द सुबुह ऐं शाम आहियां. छो त दिल सां हुसैन जे नाने जो कंदो विर्द सुबुह ऐं शाम आहियां. भला इश्क मोहम्मद जे अॻियां ॿियो शाइर से छा रखियो आहे. भला इश्क मोहम्मद जे अॻियां ॿियो शाइर से छा रखियो आहे. रखियो इश्क बतूल जे बाबे सां दुनिया खे ॾींदो मां पैगाम आहियां. जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सां मां सुहिणे नबीअ जो ग़ुलाम आहियां. सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं सुभान अल्लाह जज़ाकल्लाह. सो अॼु असां जेकी नाते कलाम पेश कयासीं यकीनन तव्हांजे रूह खे राहत मिली हूंदी, फ़रत में अची विया हूंदो. हिते असांजो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो. सो आख़िर में वेंदे वेंदे दिलि चवे थी त हिकिड़ो सुठो अञा नाते कलाम तव्हां ताईं
पहुचायूं वञूं, तव्हांजे दिलि में पंहिंजी जाइ अॾियूं वञूं। ऐं ख़ूबसूरत आवाज़ जो मालिक असां सां गॾु आहे अदा मोहम्मद कामरान भंगर साहिबु। सो मोहम्मद कामरान भंगर साहिब खे आख़िर में गुज़ारिश कंदासीं त नाते कलाम ज़रूरु पेश कनि, पर इन खां पहिरियां आउं तव्हां खां मोकिलाईंदुसि ऐं मोकिलाइण महिल वरी इहो ई चवंदुसि त हीउ रहमतुनि जो महीनो आहे। हिननि रहमतुनि जे महीने मां फ़ाइदो वठो जेतिरो थी सघे, कंहिंजे कमु अचो, पाड़े वारनि जो ख़्यालु कयो, पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु कयो, ऐं जेकॾहिं कंहिंखे कुझु ॾेई नथा सघो त कंहिंखे ॾुखायो बि न। इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो। सो हयाती बख़ैर, इंशाअल्लाह सुभाणे वरी हिन ई प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। सो मोकिलाणी भला कहिड़ी आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह भाई। महबूब दुनिया जा हिक पासे मुझे आका जुमर कण हिक पासे, महबूब दुनिया जा हिक पासे मुझे आका जुमर कण हिक पासे, सभिनी जूं बोलियूं हिक पासे मुझे आका जो बोलण हिक पासे, सभिनी जूं बोलियूं हिक पासे मुझे आका जो बोलण हिक पासे, अबू बकर बि हो ऐं नांग बि हो, हिक माशूक़ जा हुआ आशिक़ ॿई, अबू बकर बि हो ऐं नांग बि हो, हिक माशूक़ जा हुआ आशिक़ ॿई, अबू बकर जो मुरकण हिक पासे, नांग जो दंघण हिक पासे, अबू बकर जो मुरकण हिक पासे, ऐं नांग जो दंघण हिक पासे, ऐं याकूब जे प्यारे यूसुफ ले कुर्बान ज़ुलेखा हिकड़ी हुई, याकूब जे प्यारे यूसुफ ले हैरान ज़ुलेखा हिकड़ी हुई, यूसुफ जो नज़ारो हिक पासे, हिक पल घुंड खोलण हिक पासे, यूसुफ जो नज़ारो हिक पासे, हिक पल घुंड खोलण हिक पासे, ऐं हिन हुन सां हुज़ूर जे वसफ़न जी ए गुलाम नबी भाऊ भेट न करे, हिन हुन सां हुज़ूर जे वसफ़न जी ओ गुलाम नबी भाऊ भेट न करे, इं चो त खुदाया हिक पासे, महबूब जो मुरकण हिक
हिक पासे ईअं चओ त ख़ुदाया हिक पासे ऐं महबूब जो मुरकण हिक पासे महबूब दुनिया जा हिक पासे मुंहिंजे आका जो मुरकण हिक पासे सभिनी जूं ॿोलियूं हिक पासे मुंहिंजे आका जो बोलण हिक पासे सलाम रमज़ान सलाम रमज़ान सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो